अदी कहिड़ी हाल खुश हो ये सब शयूं तव्हां ठाहियूं आहिनि ऐं हिन पासे वारो सामान ही माना गॾियल कमु आहे तव्हांजो अकेले जो कोन्हे ही पाठनि जा ठहियल आहिनि घर जेकर केरु ही तव्हां खां वठणु चाहे त पोइ तव्हां उन्हनि खे ॾींदो या सिर्फ़ु शौक़ जे लाइ रखिया अथव पोइ अॼु ताईं कंहिंखे ॾिना अथव मिसाल तौरु ही वठिजे ही त आहे फस्ट फ्लोर सेकेंड फ्लोर इहो घणे जो हूंदो ही मुकमल ठहियल आहिनि या अञा हिन कंहिं में कमु रहियल आहे जेकर कंहिं मुकमल आहिनि हिन जा दरवाज़ा खुलंदा आहिनि खोलियोसि हिन जो ऐं हा हिन में खुलियल आहे इहो बंदि बि थी सघे थो सभिनी में ईअं घणी देरि लॻंदी आहे हिकिड़े खे ठाहिण में हा ऐं तव्हां घणी देरि वेही कमु कंदा आहियो मिसाल जंहिंजे नाले चओ था हिकिड़े ॾींहं में ठही वेंदो त उहो केतिरी देरि वठंदो आहे 2 कलाक 3 कलाक 3-4 कलाक ऐं जेकॾहिं वॾो ठाहिणो आहे या वधीक महिनत करे जेको हीउ ठाहियो वियो आहे उनखे ठाहिण में पोइ 2-3 ॾींहं लॻी वेंदा आहिनि पर इन जो मतिलबु इहो आहे त ॾींहं में 2-3 कलाक कमु कंदा आहियो उन ते इहा पेती आहे ऐं हेठियों इहा पेती आहे इन जो मुंहुं परे पासे आहे या ओरे पासे आहे हा तमामु सुठी तमामु बहितरीनु ऐं हेठिएं खे कीअं खोलिबो घणो मथे न कयोसि भले हिननि पेतियुनि में माण्हू छा रखंदा तव्हांजे ख़्याल में हा हेठी वॾी आहे उन में कपिड़ा रखे सघजनि था हिन में ही तमामु सुहिणी ठहियल आहे ही तव्हां माना गॾिजी ठहियल आहिनि गॾिजी ठहियल आहिनि हा तव्हां रुॻो घर ठाहिया आहिनि पे न ही घर जेके आहिनि इहे तव्हांजा ठहियल आहिनि गॾिजी ठाहींदा आहिनि ही पर्सन हिनखे मथे खणी या खोले ॾेखारे सरल मां ठहियल आहिनि सर जेके आहिनि उन्हनि खे असां कुटे उन्हनि खे सुकाए वरी उन्हनि जा मथे कलियां वेड़ी उन्हनि जा ठाहींदा आहियूं सर जेके ॿुआरे में इस्तेमालु थींदा आहिनि हा सर अच्छा उहे ही बि ईअं ठहियल आहिनि हा ही सभु ईअं ठहियल आहिनि भला ही खपंदा हूंदा या ही कोन खपंदा आहिनि हा ही खपंदा आहिनि इहे खपंदा आहिनि हा ही जुती आहे ऐं इन में घणे में घणो कमु सर जो थियल आहे सर हा ही आहे टिफ़िन बॉक्स वाह वाह
असांखे जेकॾहिं को चवे त ई शयूं असांखे खपनि त पोइ उन्हनि खे चऊं त हा भले वठो। हा भले। तव्हांजी महिरबानी अदी।